वालेकुम यूट्यूब साथी, उम्मीद तव्हां ख़ुशि हूंदा, खेल सदा आबाद हुजो, ख़ुशि हुजो, मज़े में हुजो। साथियो, हीअ अॼु किताब आहिनि औरतुनि जे हवाले खां। जीअं तव्हां टाइटल ॾिसो पिया, औरतुनि जे हवाले खां जेका सो असांजी औरतुनि जेको कमु कयो आहे डॉक्टर गज़ाला पवर, औरतुनि जी जागत तारीख़ ऐं साइण प्रोफेसर मुमताज़ भुट्टो धरतीअ जो धीअरुनि जे नाले सां औरतुनि जे हवाले खां जेको बि तारीख़ में या सिंध में औरतुनि जो जेको बि थियो आहे उन जे हवाले खां ॾाढो ज़बरदस्तु आहे। असां वटि औरतुनि जे हवाले खां अतिया दाऊद जो बि किताबु आहिनि, उन बि ॾाढो सुठो लिखियो आहे। ऐं जेको आहे सो शबनम गुल आहे उन लिखिया आहिनि, या असांजी ॿी साइण आहे, नालो मूंखे कोन, उन बि हिकिड़ी किताबु औरतुनि जे हवाले खां ॾाढा, तनवीर जुणे जो आहे, उन लिखिया पए। औरतुनि जे हवाले खां ॾाढा सुठा औरतूं एक्टिविस्ट आहिनि जे कमु कनि पियूं, पर किताबी सूरत में घटि मवाद पियो थो मिले जेको असांखे। हालांकि ताज जोयो या जेको आहे सो असांजो डॉक्टर आहे आज़ाद काज़ी, इन्हनि औरतुनि जे हवाले खां सहेड़ियो आहे, पर उहो घटि आहे। जीअं त जेको आहे औरतुनि जे हवाले खां मवाद घणो, जीअं हाणे गुज़िरियल दफ़े असांजी जेको आहे सो माई जिंदो ते किताबु आहे औरतुनि जे हवाले खां, जेका जदोजहदी, ॾाढा किताब शानदार पिया आया, अचनि बि पिया, पर घटि माना जीअं असां वटि नावल थो अचे, जीअं कहाणी थो अचनि, शाइरी थो अचे, ईअं औरतुनि ऐं ॿारनि जे हवाले खां त असांजो अदब ॾाढो पोइते पर आहे, ॾाढो खुटल आहे। सो अचो थोरो ॻाल्हि खे ख़तमु कंदे किताब जो तारीफ़ कराईंदो आहे। औरतुनि जी जागत जी तारीख़ PhD लाइ पेश कयल तहक़ीक़ी मक़ालो। साथियो, हीअ जेको आहे सो साइण आहे डॉक्टर जेको आहे सो गज़ाला पंवर, जंहिं हीअ जेको आहे सो महिनत पंहिंजो रतु सतु ॾेई पंहिंजो उजागा काटे हीअ किताबु असां ताईं पहुचायो आहे। ऐं असां हिकु राय में खणी चवंदा आहियूं त हीअ किताबु कम जो न आहे, किताबु पढ़िबो आहे ऐं पढ़ण खां पोइ पंहिंजी राय ॾिबी अथव कीअं आहे या छा आहे या छा न आहे। बाक़ी किताबु तव्हांखे सॼी सिंध में आराम सां मिली वेंदो, न मिलण जी सूरत में हीअ इदारो आहे, तव्हां घुराए सघो था। भाई साथियो, जेके आहिनि सो असांजे जेका साइण आहे डॉक्टर गज़ाला पंवर, जंहिं किताब ते कलम खयो आहे, हीअ उन जा टॉपिक्स आहिनि। औरतुनि ख़िलाफ़ु मतभेद ऐं तालीम जो जाइज़ो, 17वीं 18वीं सदी वारे यूरोप जी तालीम, 19वीं सदी जी यूरोपी तालीम, 19वीं सदी में अमेरिका जी गॾियल रियासत में तालीम, 20वीं सदी में तालीम, 21वीं सदी में टेक्नोलॉजी वारो इनकलाब, पाकिस्तान तालीमी पॉलिसी तारीख़, गुरबत तालीम विच में समाजी ॻंढापो, सिंधी औरतुनि जी तालीम बाबति इदराक, सिंधी औरत खे तालीम पाराइण पेश ईंदड़ मुश्किलातूं, नतीजा ऐं तजवीज़ूं। साथियो, थोरो मसइलो थिए थो पियो, तबियत सही न हुजण जे करे हथ ॾकनि था, वीडियो बि ॾके थी पई, इन करे थोरी माज़रत। ऐं साथियो, इदारो चए थो त मां डॉक्टर गज़ाला पंवर जो साहिब जो किताबु औरतुनि जी जागत ऐं तारीख़ दरसुल से संदसि तहक़ीक़ी मक़ाले PhD थीसिस ते मुश्तमिल आहे। असुलु किताबु अंग्रेज़ी में लिखियलु आहे, जंहिंजो उनवान आहे सोशल असाइनमेंट ऑफ फीमेल एजुकेशन एंड इट इज़ इम्पैक्ट ऑफ पुअर्टी एलिवेशन इन सिंध। इन में को शक न आहे, डॉक्टर साहिबतनि तहक़ीक़ जी जदीद उसूल मुताबिक़ मवाद तरतीब ॾिनो आहे ऐं आलमी सतह जे मञियल मौक़नि जा हवाला पिणु जदीद अंदाज़ में मवाद जे अंदाज़ में अंदरि ऐं जस थो ॾियां डॉक्टर गज़ाला खे, जंहिं सिंधी में उल्थे वक़्तु ॿोली मवाद उसलूब खे सुहिणे नमूने निभायो आहे। ऐं साथियो, उल्थे लफ़्ज़ मूंखे जेको तव्हां ॾिसो था जेको आहे सो सिंधीअ में उल्थी वक़्तु ॿोली, हाणे उल्थी आहे छा आहे मूंखे इहे सम्झ नथो अचे, ऐं नओं लफ़्ज़ पियो थो ॿुधां, डिक्शनरी में ॾिसूं था पिया। मवाद उसलूब खे सुहिणे नमूने निभायो, ॿोली मयार ऐं मुहावत इस्तेमालु थियल आहे। हैरत न थी किताब केतिरे हंधनि ते लिसानिया जा इस्तिलाह बिल्कुलु तिज़ अंदाज़ में पढ़िया, जिन खे असांजा आलिम घणे क़दुरु घटि वाक़िफ़ हूंदा। तारीख़ ॿुधायो वियो आहे त हीअ तहक़ीक़ उहो सम्झाइणु मददगार साबित थींदी त गुरबत जे ख़ात्मे में औरतुनि जी तालीम जो कहिड़ो असरु पवे थो। साथियो, इदारे जो पंहिंजा लफ़्ज़ आहिनि, डॉक्टर आफ्ताब अबड़ो, कमर आफ्ताब अबड़ो, जेके आहिनि सो उन्हनि इन ते ॿ अखर लिखिया आहिनि। औरतुनि जी सुजागी जी लहर, औरतुनि जी जागत जी तारीख़ डॉक्टर कपन जो ज़हनी कलमी कोशिश जो नतीजो निहायत अहम आहे। साथियो, हीअ जेका असांजो साइण आहे डॉक्टर तनवीर जुणे जो, ॾाढो पाण भली औरतुनि जे हवाले कमु कंदड़ आहे। अतिया दाऊद, उहा बि ॾाढी सुठो एक्टिव औरतुनि जे हवाले खां एक्टिव आहे, ॾाढा सुठा उन जा जेके आहिनि सो औरतुनि जे हवाले खां कमु आहिनि। ऐं त जेको हाणे ताज़ो डॉक्टर असांजी ॿी साइण आहे आलिया बख्शल, उहो बि सुठो कमु पई थी करे औरतुनि जे हवाले खां। वुमेन डेमोक्रेटिक फ्रंट में सुठो जो किरदारु आहे, कमु आहे। ऐं हीअ डॉक्टर गज़ाला पंवर जे किताब जो थोरो तारीफ़ हुयो साथी इहो। ऐं हाणे जेको आहे हीअ किताबु आहे असांजी साइण प्रोफेसर मुमताज़ भुट्टो जो धरतीअ जो धीअरूं।
साथियो हिन किताब में त मुख़्तलिफ़ मौज़ू आहे, पर हिन में सिर्फ़ु निज असांजे सिंधी औरतुनि जे हवाले खां लिखियो आहे। हिन जी प्रोफेसर मुमताज़ भुट्टो जी नींगर जा लफ़्ज़ आहिनि, नींगरी जा। हिन किताब में हिकु नंढो किसो जेको अवां संदसि दोस्त जो वंड कजे थो। सभु खां पहिरीं मुंहिंजी जंहिं घर में अखि खुली उन घर इल्मु अदब आर्ट वरिसे तौरु मिलियल हो। मुंहिंजो नंढपिणु पढ़ाई समूरी तालीम तरबियत अहिड़ी ख़ानदान सां निस्बत रखे जिते किताबनि जो क़दुरु मिले थो। मुंहिंजी माउ प्रोफेसर मुमताज़ भुट्टो पंहिंजे घरू ज़िम्मेवारी पिण सां गॾु पंहिंजे इल्म जी वर्च खे बि हिकु ज़िम्मेवारी सम्झी निभाईंदी रही आहे। पर हिन किताब खे लिखण वारे टाइम मां घणो वक़्तु अम्मी सां गॾु गुज़ारियो, जंहिंमें मां लिखा ॾिठो त हिकु तकलीफ़ सफ़र केॾो ॾुखियो हूंदो आहे। उहो कहिड़ी तकलीफ़ पीड़ा मां गुज़री, तारीख़ जे खाननि मां खोजना करे तहक़ीक़ जो इंतिहाई ॾुखियो कमु सहेड़े कीअं पढ़ंदड़ ताईं पहुचाइनि था, उहो ॾिसी असां थियो त वाक़ई उहा लिखत ई आहे जेका इंसान खे सदा हयात जीआरे थी। अम्मी खे हिन किताब में शामिल मुख़्तलिफ़ बाबनि चैप्टर्स जो एॾो फ़िक्रु हुयो जेको ॾिसी उहा पक थी त उहा ई हिकु मुख़लिस कलमकार निशानी आहे जेको मूंखे नज़र आई। सो यादगिरियुनि जी डायरी मां हिकु पनो अव्हां सां वंड कजे थो। हीअ हुनजी जेका नंढड़ी नींगर आहे अंबर नदीम जंहिंजा लफ़्ज़ आहिनि। ऐं साथियो हीअ किताबु लेटेस्ट आहे, साॻे इदारे छपायो आहे ऐं जेको आहे सो तव्हांखे सॼी सिंध में आराम सां मिली वेंदो। इन में कुझु कोन्हे। ॿी दोस्तो ई अर्पना आहे। अर्पना ई धरती जे ते जनमु वठंदड़ उन बहादुर धीअरुनि जे नां जेके माउ ज़ाल भेण बदिजी पंहिंजी धरती क़ौम वतन अज़ीम अज़म लाइ सरगर्म आहिनि। बिल्कुलु माउ भेण ऐं के औरतूं समाजी वर्कर बणिजी, के सियासी वर्कर बणिजी, के तालीमी इदारनि में उस्ताद बणिजी पंहिंजो किरदारु अदा कनि थियूं पियूं, ऐं के गुमनाम पंहिंजो कमु कनि थियूं पियूं, उहे बि गुमनाम आहिनि। त साथियो हीअ जेको आहे सो कलम आहे जंहिं ते खयो आहे असांजी भेण प्रोफेसर मुमताज़ भुट्टो। क़दीम सिंध में औरतुनि जो मक़ाम तारीख़ जी नज़र में, आर्या दौर में औरतुनि जो किरदारु, क़दीम सिंध जी औरत, सिंध में सुमरा दौर में औरतुनि जो किरदारु, सिंध में समा हुकूमत दौर औरतुनि जो किरदारु, अरगून ऐं तुरखान दौर में औरतुनि जो किरदारु, सिंध में कलहोड़ा दौर में औरतुनि जो किरदारु, टालपुर दौर में औरतुनि जो किरदारु। हर दौर में साथी अहम दौर रहिया आहिनि। सुमरा दौर, समा दौर, अरगोन, तुरखान, कलहोड़ा दौर, टालपुर दौर, क़दीम सिंध, आर्या दौर, हर दौर ते ॾाढो ज़बरदस्त क़दर। ऐं जेका हिन जी नींगर अंबर भुट्टो लफ़्ज़ नदीम भुट्टो जेके लफ़्ज़ चई आई आहे उहे बिल्कुलु आहिनि त ॾाढे मथे कुटारो कमु आहे, ॾाढो ज़बरदस्त जेको उनवान आहिनि उन मां लॻे थो तहक़ीक़ कमु आहे, ॾाढो भलो कमु आहे। पढ़ी वरी हिन किताब ते राय ॾिबी त किताब में किथे चुकूं आहिनि, किथे ग़लति आहे, किथे सही आहे, पोइ राय ॾिबी। साथियो तारीख़ अहिड़ो मज़मून आहे जंहिं मुख़्तलिफ़ क़िस्म जूं तारीख़ूं शामिल आहे। सिंध में पाकिस्तान सतह सियासी समाज इल्मी अदबी तारीख़ शामिल आहे। उन सां पीका तबरगुन। साथियो हीअ जेको आहे सो मीर मुमताज़ भुट्टो जी किताब जो तारीफ़ हुयो। ऐं वीडियो लाइ तव्हांखे वीडियो पसंदि आई हुजे, किताबनि जे हवाले खां मुंहिंजो कॉन्टेक्ट पसंदि आयो हुजे त लाइक कमेंट ऐं चैनल खे सब्सक्राइब करण जो अर्ज़ु कजे थो। तव्हांजी सपोर्ट खपे साथियो, सदाईं गॾु।